सो हाणे 9 अगस्त ते मियाँ शहबाज शरीफ़ साहब असेंबली टोड़ण लाइ समरी मूव कंदा। 2 ॾींहंनि में सदर सही करे न करे असेंबली टुटी पवंदी। मुद्दो पूरो थी रहियो 12 अगस्त ते, यानी 1 ॾींहुं पहिरीं असेंबलीज़ क़ौमी असेंबली डिज़ोल्व थींदी त पोइ 90 ॾींहंनि में हाणे चूंडूं 90 ॾींहंनि लाइ मुलतवी मतिलबु टाइम मिली वञे थो। जी हा। न त 60 ॾींहं, अगरि 12 अगस्त ते टोड़ींदा त 60 ॾींहंनि में पर हाणे छाकाणि त 1 ॾींहुं पहिरीं टोड़ींदा त क़ानूनी तौर ते हाणे गुंजाइश आहे इलेक्शन कमीशन वटि त 90 ॾींहंनि में चूंडूं कराए, यानी अरबा वारे ॾींहुं अरबा ते मोकिलींदा, जुमे ताईं टुटी पवंदी। त हाणे सिंध असेंबली ऐं बलूचिस्तान असेंबली बाक़ी बची वियूं आहिनि, उहो बि शायदि ईअं ई अॻियां पोयां कंदा, छाकाणि त 1 तारीख़ ते चूंडूं थियणियूं आहिनि। हाणे हिन में जेके नाला हाणे ज़रियनि वटां अचनि था, लेकिन मोस्ट लाइकली इनमें को अजीब नालो कोई बि कोन्हे, लेकिन सरकारी तरह न आहिनि। लेकिन पाण अगरि इनखे नाले वाइज़ इनखे थोरो डिस्कस करे वठूं, मफ़रूज़ो ई सही पर डिस्कस करे वठूं त ख़ाक़ान अब्बासी साहब जो सियासतदान आहिनि, लेकिन नवाज़ लीग जा आहिनि, बाक़ाइदा पार्टी जा, बाक़ाइदा पार्टी जा अहम उहिदेदार आहिनि। सीनियर वाइस प्रेसिडेंट हुया, पोइ हाणे लही विया, लेकिन बहरहाल पार्टी जा अहम उहिदेदार आहिनि, अहम ज़िम्मेवार आहिनि, उहिदेदार न बि आहिनि त प्राइम मिनिस्टर रही चुका आहिनि। प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ साहब जा ज़ाती दोस्त पंहिंजे पाण खे चवनि था। फवाद हसन फवाद सियासतदान न आहिनि, ब्यूरोक्रेट रहिया आहिनि, लेकिन PMO में वेठा रहिया, प्राइम मिनिस्टर ऑफिस में त अधु सियासतदान खां वधीक सियासतदान हूंदा, पर वजह शोहरत सियासत न आहे, कामोरो आहे, ब्यूरोक्रेट आहे, रिटायर्ड, क्लोज टू नवाज़। लेकिन नवाज़ शरीफ़ साहब जो साॼो हथु वेझो आहे, नवाज़ लीग जो सफ़ा वेझो, ऐं इमरान ख़ान जे ॾींहंनि में तकलीफ़ में बि आयो, जेलनि में रहियो, नैब वग़ैरह सभु कुझु। लेकिन ही ॿई नाला सिधा सिधा बिना शको शुबे जे नवाज़ लीग जा माण्हू। एग्ज़ैक्टली। असलम भोटाणी साहब तसवर करे सघिजे थो त ज़रदारी साहब हिननि जो नालो ॾिनो हूंदो, ईअं तसवर करे सघूं था। सियासतदान आहिनि, बलूचिस्तान सां ताल्लुक़ आहे, ठीकु आहे। हफ़ीज़ शेख साहब जो नालो कंहिं ॾिनो आहे? एग्ज़ैक्टली, जी हा। त लॻे थो त हफ़ीज़ शेख साहब जो नालो ॾियण वारनि ॾिनो आहे, ठीकु आहे। हफ़ीज़ शेख साहब टेक्नोक्रेट बि आहिनि, जी हा, स्लैश सियासतदान बि आहिनि, ऐं अगरि हिननि जो नालो सघारे हल्कनि पारां रिकमेंड थियो आहे त ज़ाहिरी तरह धुर बि न आहिनि। भई हिननि त सभिनी सां गॾु कमु कयो आहे न, मुशर्रफ साहब खां वठी करे सभिनीनि सां, इस्टेब्लिशमेंट जी हुकूमत हुजे, पीपल्स पार्टी जी हुजे, नवाज़ लीग जी हुजे, सभिनी सां। सो सभिनी खे क़ाबिल क़बूल, ऐं अगरि जिथे क़ाबिल क़बूल हुजणु ज़रूरी आहे उतां बि क़ाबिल क़बूल। त पोइ हीअ अगरि 4 नाला पाण अगरि सोचूं त इन में थोरो सवायो नालो, मतिलबु मथे आऊं अगरि नंबरिंग कयां त आऊं हफ़ीज़ शेख साहब खे वधीक नंबर ॾींदुमि। को मालूमात मूं वटि न आहिनि, लेकिन अगरि नाला इहे आहिनि, ऐं पोइ अगरि हफ़ीज़ शेख साहब प्राइम मिनिस्टर थिए थो त पोइ पक सम्झो त 3 महीननि लाइ न आहे, ज़ाहिर आहे, इलेक्शन कराइण नथा अचनि, ज़ाहिर आहे, जी हा। इहे पोइ सो हाणे ही छाकाणि त अञा को ऑफिशियल नाला न आहिनि, लेकिन हाणे बसि ॻाल्हि अची ॾींहंनि जी बची आहे, को ईअं बि न आहे जो को महीनो या 15 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। ॻाल्हि बसि 9 तारीख़ ते समरी मोकिलींदा, अरबा वारे ॾींहुं जुमे ताईं टुटी पवंदी, जुमे ताईं केयर टेकर प्राइम मिनिस्टर जो तय थियणो आहे, छाकाणि त मुल्क जेको आहे वैक्यूम में त न हलंदो, को न को चीफ एग्जीक्यूटिव खपे। त जुमे जी शाम ताईं या छंछर जी सुबुह ताईं मैक्सिमम जेको बि प्राइम मिनिस्टर थियणो आहे उहो ठही वेंदो, जेके चीफ मिनिस्टर्स थियणा आहिनि थी वेंदा। त जेके सोशल मीडिया ते पंहिंजे पाण खे वज़ीर कयो वेठा आहिनि उन्हनि जो बि बसि 2-3 ॾींहंनि जी विंदर ॿी आहे, पोइ ख़तमु थी वेंदी, पोइ जेके थियणो हूंदो थी वेंदो। सो हाणे सो हिन मां जेको जीअं मूं गुज़ारिश कई पई त अगरि इहे 4 नाला आहिनि, अगरि हिन खां सवाइ बि को नाला आहिनि, उहे साम्हूं ईंदा त पाण खे डिस्कस करे सघूं था।